मिठी शहर जा रहवासियों साईं वसंत हरी साहब, आरिफ गुणियो साहब ऐं ॿिया आयल दोस्तों, जिए सिंध, जिए पोहित अवाम, जिए फिक्रे करी। इधर दर पे एक मुल्ला, इधर दर पे एक मुल्ला, उधर पंडित ने मारा है, इन्हीं दो कातलों के गर्दनों पे खून हमारा है। इधर दर पे एक मुल्ला, उधर पंडित ने मारा है, इन्हीं दो कातलों के गर्दनों पे खून हमारा है। वो सूरत के हो मुसलमान या वियतनाम के बासी, बहे जिस जा भी खून वो खून हमारा है। नया इंसान मिटा देगा तुम्हारा नाम इस दुनिया से, बहाना खून निहत्तों का अगर मजहब तुम्हारा है। मैं उस भगवान को कैसे भगवान मालूं जालिम, मैं उस भगवान को कैसे भगवान मालूं जालिम, जो सुनता नहीं फरियादें जिसे हर जुल्म प्यारा है। अॼु जेका ही व्यक्त थी आहे उन ते अलाई का ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। कार्ल मार्क्स जे हवाले सां अलाई कनि दोस्तनि उन जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायो आहे, पर आउं सम्झां थो कार्ल मार्क्स जी शख़्सियत एॾी वॾी आहे जो जेको असां जेको कुझु ॻाल्हायो आहे उहो सम्झे थो उहो उनवान ते ॻाल्हायो। ऐं अॼु असांजी एॾे अरसे खां पोइ असां वरी इन पोज़ीशन ते आया आहियूं जो इन क़िस्म जा प्रोग्राम थियनि पिया। अॼु मिठी में प्रोग्राम थियो आहे, कुझु ॿियनि इलाइक़नि में थियो आहे, पर ज़रूरत इन शइ जी आहे त ही ॾियारो सिंध जे हर हिकु ॻोठ ऐं शहर में मल्हायो वञे ऐं मार्क्स ते ॻाल्हायो वञे, छाकाणि त दुनिया जे आवाम जी, दुनिया जे मज़दूरनि जी, दुनिया जे पोरिहतनि जी, दुनिया जे हारियुनि जी, दुनिया जे मज़लूमनि जी, जिन सां सिंधी बि गॾनि, उन्हनि सभिनी जो जेकॾहिं हल आहे त उहो मार्क्सिस्ट फिलॉसफी में आहे, उहो मार्क्सिज़म में आहे। उनखे असां पढ़ी सम्झी ऐं उन ते अमल करे पोइ पंहिंजे अज़ाबनि मां जान छॾाए सघूं था। मार्क्स जे ज़िंदगीअ ते ऐं उन खां पोइ जे कुझु वाक़िअनि ते ज़िक्र थियो आहे, पर छाकाणि हिकिड़े फ़लसफ़ी जे शागिर्द हुजण, फ़लसफ़े जे शागिर्द हुजण जी हैसियत में मार्क्स खे आउं मुख़्तलिफ़ नुक़्ते निगाह सां ॾिसंदो आहियां। जीअं कॾहिं कॾहिं का शइ ॾुखी महसूसु थींदी आहे त बाबा हेॾी वॾी नौकिरी छॾे ॾिनी, वसंत ओचितो जेको आहे उहा हींअर कोन था चओसि, पर थी सघे त कंहिं ॾाके ते कामरेड चई विझनि बाबा हाणे वकालत में पैसो घणो कमाई, हाणे जेको आहे उहो रुॻो वई जेका सियासत कर। ईअं थियो बि आहे, पली साहब खे दोस्तनि पाबंदी विधी, उन खां पोइ पली साहब वकालत कान कई ऐं काफ़ी अरसे ताईं कान कई। उहो रुझान कीअं थो पैदा थिए ऐं माण्हू एॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं कीअं था ॾियनि ऐं एॾी वॾाई छो कान थी पैदा थिए, एॾो फ़क़ीरी पण माण्हुनि जे अंदरि छो थो अचे। सुकरात हो जंहिंजे बाबति दुनिया चवे थी त उहो ॾाहो आहे, उनखे जॾहिं यूनान में डेल्फी मंदर जे पासे खां गुज़रियो पिए त पुठियां खां आवाज़ आयसि, ए यूनान जा ॾाहा केॾांहुं थो वञे। पासो वराए ॾिठईं, चई आहे त केरु कोन्हे। वरी अॻियां वञणु शुरू थियो, वरी जवाबु आयसि, ए यूनान जा ॾाहा तूं केॾांहुं थो वञे। वरी ॾिठईं, चई आहे त केरी कोन्हे। ॾाहो अलाए केरु वेठा चवनि, ॾाहो त केरी कोन्हे। वरी आयसि, ए यूनान जा ॾाहा सुकरात तूं केॾांहुं थो वञे। जंहिं ते वराए जवाबु ॾिनई, चई आउं फ़क़ति हिकिड़ी शइ ॼाणां थो, त आउं कुझु बि नथो ॼाणां। यानी जंहिंजे बाबति अॼु दुनिया चवे थी त हू दुनिया जो उन वक़्त जो वॾे में वॾो ॾाहो हो, ऐं अॼु बि जॾहिं उन जूं ॻाल्हियूं पढ़जनि थियूं जेके अॼु खां 2600 साल पहिरीं थियल आहिनि, ईअं थी महसूसु थिए ॼण सुकरात ई असांजे साम्हूं आहे, असांजे साम्हूं गुफ़्तगू थो वेही करे, पर उन जी ॿोली आहे। ऐं उन ई खे सिंधीअ में चवंदा आहिनि त ढव हिकिड़ो वाणियो सही ऐं ॿियो मह, मेमण चई सघूं था, पर मह ढव घणनि क़िस्मनि जा थींदा। ढव पैसे जो बि थींदो आहे, ढव ताक़त जो बि थींदो आहे,
पर ढव इल्म जो बि थींदो आहे। 4 किताब पढ़िया या 400 किताब पढ़िया, हमरा ढापजी पियो, ख़बर पई त जेका अलाए किथे वेठो ॻाल्हाए। ऐं सिंध जे अंदरि इहो तमामु घणो मामिलो थियो आहे जो 4 किताब पढ़ी विधासीं ऐं उन खां पोइ अलाए आसमान ते। पर छाकाणि जेकॾहिं असीं हुननि जी ॻाल्हि कयूं था त वन थिंग दैट आई नो दैट आई डोंट नो, उहो जेकॾहिं तसलुसल ॾिसंदासीं त पोइ असांखे बर्दाश्त पैदा थींदी, असां पंहिंजे वज़न में अचणु शुरू थींदासीं। ईअं ई अलाही का वाक़िया आउं चाहियां थो त उन सभिनी खां पाण थोरो थोरो वाक़ुफ़ु थियूं। सुकरात ते सज़ा अची वई त उहा ज़हर जो प्यालो पीअंदे, जी क़बूल आहे, नज़रनि तां फिरजी फिरंदुसि कोन, ॻाल्हियूं कयूं थी हा इहे कयूं अथऊं, उन्हनि जे लाइ दलील ॾिनई ॿिया मामला जेके थिया। जॾहिं हिनखे तारीख़ तइ थी वई ज़हर जो प्यालो पियारण जी, 3 ॾींहं पहिरीं हिकिड़ो हुकुमरान हो, उहो आयुसि हली, चई सुकरात हीउ पंहिंजे पाण में था ॻाल्हायूं, ॿियो केरु ई कोन्हे, तोखे आउं थो कढायां, इहो मुंहिंजो मामिलो आहे, तोखे माफ़ी बि न वठणी पवंदी, पर रुॻो हिकिड़ो कुर्ब कर त ॿाहिरि वञण खां पोइ इन्हनि मौज़ुनि ते न ॻाल्हाए। सुकरात हुनखे हिकिड़ो जवाबु ॾिनो, चई भला सुकरात खे इहा ख़बर आहे त सुकरात ठाह करे पियो ॿाहिरि निकिरे। हमरा ख़ामोशी सां टुवाल खोले ते रखी हलियो, चई हीअ त ॻाल्हि ई जेका वधी आहे। सिकंदर आज़म जेको वीचारो हिते आयो पर हितां खां धक खाई पोइ आख़िर में चवंदा मां जो मुंहुं ॾिसणु चाहिए ते कोन ॾिसी सघियो, मरी वियो। सिकंदर आज़म जेको नंढी उमिरि में दुनिया जो वॾे में वॾो फातिह आहे, उनखे ख़बर पई थी फलाणी कुंड जे अंदरि हिकिड़ो माण्हू आहे, उहो वेठो आहे, वताए फ़क़ीर वारे किरदार वारो, डायोजीनस जेको काठ जी पेती में रहंदो माण्हू, हुन ते आशिक़ मस्तु ॻाल्हियूं अहिड़ियूं वेठो करे जो बसि रहंदो ईअं हो, कपिड़ा पुराणा मेरा उन्हनि में, पोइ वञी हुन सां मिलियो, पोइ उनखे ॾिसी चई त आउं दुनिया खे फतह करे पोइ तो वांगुरु थो रहणु चाहियां। हुन जवाबु ॾिनसि कि मूं दुनिया खे लत हणी हीअं रहणु शुरू कयो। जॾहिं हुनजे अॻियां इहा अहमियत हुई कान त कोई हेॾो वॾो माण्हू आहे, हेॾो को अज़ीम माण्हू आहे, उहा हुननि हुई कान। हुननि वटि सभ खां वधीक जेका अहमियत थिए थी उहा सच जी थिए थी, नज़रे जी थिए थी, वाट जी थिए थी, जेका हू शइ सही सम्झनि था उहो ई ॿुधाइनि था, उन ते बीह था रहनि, या हुन खां पोइ था अचनि। डेकार्ड खे चवंदो बाबा हीअ सुहिणी छोकिरी जेका खपई सां तोखे मिलंदी, ऐं गॾोगॾु उन दौर जा $350 तोखे डॉलर्स मिलंदा, उन सिक्को $350 तोखे मिलंदा, महीने सिर्फ़ु तोखे पहुचंदा, रुॻो हिकिड़ो महिरबानी करे कमु कर, हीउ जेको तूं ख़ुदा ते वेठो ॻाल्हाई इहो न ॻाल्हाए। उनखे जवाबु ॾेई छॾियो, उन खां पोइ उनखे उन ॻोठ जी नेगाली ॾेई छॾियोसि, पोइ उहे सिका बि वियासीं ऐं छोकिरी बि वियसि, पर उहो सॼी उमिरि ताईं पोइ उन में कॾहिं बि हुन पंहिंजी लिखत में इहो ज़िक्र कोन आंदो त हीअ मूंखे वॾी ऑफर हुई, मूं छॾे ॾिनी, इहा जेका कान्हे। या उन खां पोइ शोपनहार ते साॻियो लॻो, पोइ घणो सम्झायोसि, ॿियो थियो, मामला खोड़ सारा थिया, पोइ आख़िर में हुनखे ॻोठ निकाली ॾिनोसि, ऐं उनजी जेका सज़ा हुई उहा सज़ा इहा हुई त चर्च में विहारे पोइ सभई आया, हिकिड़ी हिकिड़ी शम सभिनी वटि हुई, पोइ हर को उन ते थुक लानत कंदो, जेका उन्हनि जी हुई लानतूं विझंदो, ऐं उन खां पोइ वियो उनजी भेण बि शामिलु हुई, जेका उन सां बेइंतिहा प्यारु कंदड़। ॿिए ॾींहं ते जॾहिं घर वियो त भेंड्स जेके आहिनि उहे टपड़ अॻु में ॿाहिरि कढी रोड ते छॾे ॾिना, मिल्कियत जो हिसेदार हो, जी हाणे मुंहिंजो तोसां वास्तो कोन्हे। पर उन माण्हूअ सॼी उमिरि ज़िंदगी ईअं गुज़ारी, न फ़क़ति ईअं, पर उन खां पोइ मुख़्तलिफ़ महफ़िलनि में जॾहिं वियो थिए त उते केॾी महिल शाही महिमान हो त वरी ख़बर ते पई 4 महीननि खां पोइ हुनखे क़ैद करे छॾियो अथनि। पोइ चयो भई हीउ तूं छो थो करी, चई जेका शइ सही हुई उहा कबो, उन तां हटिबो कोन, जेको सच आहे उहो सच बयानु कबो। उनजे लाइ तकलीफ़ूं मुश्किलातूं उहो तॾहिं त असीं महसूसु कयूं जॾहिं असांजी नज़र नंढड़ी थिए थी, केतिरो बि सूरु हुजे, केतिरी बि तकलीफ़ हुजे, पर जे माण्हू सोचे त भला इहा 4 साल रहंदी, 2 साल रहंदी, 6 महीना रहंदी,
माण्हू बे इंतिहा मथे जो सूर हुजेसि, मथो पियो फाटेसि, पर माण्हू जॾहिं 3 ॾींहं हलंदी, जॾहिं पल ते थो सोचे तकलीफ़ वधी थी वञे, जॾहिं 3 ॾींहंनि ते थो सोचे त आथत थी मिलेसि, त इहा अचणी वञणी शइ आहे। इन क़िस्म जा जेके माण्हू जिन हिस्ट्री जे अंदरि तमामु घणो कंट्रीब्यूट कयो आहे, जिन हिस्ट्री जे तारीख़ में जेके अॼु वॾा सम्झिया वञनि था, उन्हनि जा क़दुर उहे हुआ जिन जे करे थिए थो। आइनस्टाइन जेके अॼु असीं सॼी दुनिया जेका मञे थी, त आइनस्टाइन केॾो अज़ीम शख़्स जेको सो आहे। आइनस्टाइन पंहिंजी नज़रियो ॾेई छॾियो, उहो नज़रियो जॾहिं दुनिया उनखे क़बूलियो ऐं उन खां पोइ उनजो साबित थियो, जॾहिं साबित थियो त उनजो टेलीग्राम ॿियनि साइंसदाननि मोकिलियो, जेको टेलीग्राम उते उनजी जेका सेक्रेटरी हुई, उन सेक्रेटरी वसूल कयो। जॾहिं उन वसूल कयो त उहा बे इंतिहा ख़ुशि थी डोड़ंदी आइनस्टाइन वटि वई ऐं उनखे ॾेखारे चई, सर तव्हांजो ही जेको नज़रियो आहे इहो क़ाबिल क़बूल थी चुकियो आहे, प्रूफ थी चुकियो आहे ऐं हींअर जेका इहा रिपोर्ट आई आहे। आइनस्टाइन जे चेहरे ते को तासुर न, पोइ हुन पुछी चई तव्हांखे ख़ुशी न थी? चई मूंखे उन ॾींहं ते ख़ुशी थी वई जॾहिं मूं नज़रियो ॾिनो। चई हाणे इंसान ज़ात जो मामिलो आहे त उहो अॼु थी हिनखे साबित करे, सुभाणे थी करे या 200 सालनि खां पोइ थी करे, चई इहो हुनजो मसइलो आहे। तंहिंजे करे हींअर मुंहिंजी जेका ख़ुशी हुई उहा मूंखे उन टाइम ते मिली चुकी हुई, हाणे जेका ख़ुशी आहे उहा इंसान ज़ात जी ख़ुशी आहे। इन क़िस्म जा तसवर तॾहिं था मिलनि जॾहिं माण्हू फ़लसफ़े खे पढ़े थो, जॾहिं माण्हू तारीख़ खे पढ़े थो, ऐं इहे सॼा रिकॉर्ड पंहिंजी जॻह ते आहिनि। पर जेके हिन इनक़लाबी नज़रिए पंहिंजा मिसाल क़ाइमु कया, जॾहिं उहो नज़रियो अवाम ताईं पहुतो ऐं अवामी थियो ऐं उन जा जेके मिसाल रूस जी जदोजहद में साम्हूं आया आहिनि, चीन जी जदोजहद में साम्हूं आया आहिनि, जेके उन जा मिसाल वियतनाम जी जदोजहद में साम्हूं आया आहिनि, उहे दुनिया में उन जा मिसाल अॻु में कॾहिं कोन हुआ। जो माउ जे आॾो उन जे औलाद खे चीरीनि पिया, पर उहा कान थी ॿुधाए त साम्हूं वारी जॻह जे अंदरि जेको आहे उहो इनक़लाबी लिका पिया नथी ॿुधाए। चवनि था हीउ क़ुर्बान थी वेंदो, पर असांखे हिन नसुल जो न, असांखे ईंदड़ नसुल जो फ़िक्र आहे, असांखे इनक़लाब बचाइणो आहे ऐं इन नमूने सां हुननि जदोजहदूं करे, सख़्तु कोशिशूं करे इनक़लाब खे बचायो। तंहिंजे करे मार्क्स हिकिड़े पासे जे जेके नज़रियनि जा मामला आहिनि उहे बहनि, पर गॾोगॾु मार्क्स हिन हेठी तबिके खे, हिन साइंस खे ॾींदे जेका कुवत माण्हुनि खे ॾिनी, उहा कुवत अॼु बि दुनिया जे अंदरि सरमाएदार दुनिया साम्राज्य चवनि था त आख़िर छा आहे जो हिननि माण्हुनि जेको साइंस पढ़ियल आहे, जेको समाजी साइंस पढ़ियल आहे, उन जे लाइ छा आहे जो हेॾा वॾा दौर अचनि था, उन खां पोइ बि इन्हनि माण्हुनि ते को असरु नथो पए। खोड़ सारा माण्हू आहिनि जिन ते असरु पवनि था। रूस जो टुटी वञणु, दुनिया जे अंदरि अलाए केतिरियूं कम्यूनिस्ट पार्टियूं हुयूं जेके वेही रहियूं, दुनिया जी कम्यूनिस्ट पार्टियूं बर्सिस में थी गॾु थियूं, मथां वेड़े चुकियूं, त आख़िर छो सॼो मामिलो थियो। उन खां पोइ चयूं जेको जिते आहे ख़ामोश थी वेही रहे। रिकॉर्ड ते हिन शयूं सभु मौजूदु आहिनि, ईअं न आहे त इहा शइ रिकॉर्ड ते न आहे। हींअर बि इंटरनेट ते असीं वञी Brussels.org ते वेंदासीं, असांखे उहे सभु कारवायूं जेके हुननि 1997 96 खां वठी शुरू कयूं, हुन सॼो रिकॉर्ड मिलंदो कि उहा सभु कामरेड वेही रहे, पंहिंजे पंहिंजे पर में पार्टियूं वञी बचाइनि, छाकाणि हींअर सूरत हाल बि आहे। इन क़िस्म जो जेको सो माहौल अमेरिका हुतां जेका संदन फौजी यूनिवर्सिटी आहे, उन जा पढ़ियल दानिश्वर मैदान ते लाथा, फोकुयामा जहिड़ा, जिन चयो त तारीख़ जो एंड थी चुको, हाणे दुनिया में ता क़यामत जेकॾहिं को निज़ाम रहणो आहे त उहो निज़ाम सरमाएदारी आहे। सोशलिज़म मोकिलाए वियो, कम्यूनिज़म मोकिलाए वियो, मार्क्स मोकिलाए वियो। इन क़िस्म जूं वॾियूं जेके दवाऊं कयूं, पर सूरत हाल चइजे उते रुकिजी बीह रही हुजे, ईअं रुकिजी कान बीठी। सूरत हाल तमामु घणी तब्दील आगे बॾाके थी आहे ऐं उहा थिए पई। अॼु सॼी दुनिया जे अंदरि हीउ जेको पाण हिते वेही वेठा ॻाल्हायूं, अॼु खां 5 साल 6 साल पहिरीं पाण मार्क्स ॾियणा चौकनि पे मल्हायासीं, या 1998 ऐं 97 ऐं 96 में पाण चौकनि पे मल्हायासीं, जॾहिं दुनिया जे अंदरि हिकिड़ी तमामु वॾी मायूसी हुई, जंहिं मायूसी जी लहर 1979 खां 99 खां वठी शुरू थी हुई। उन मायूसी जी लहर जे दौरान असांजा जेके प्रोग्राम हुआ उहे घटिजी विया, जो उन दौरान को शाइर आहे जंहिं पंहिंजो इज़हार हिन नमूने कयो,
दिल शिकस्तो नथी, दिल शिकस्तो नथी, दिल शिकस्तो नथी। ॾिठई त समाज सॼो दिल शिकस्तो लॻो पियो आहे उन जे लाइ। ओ अटल आदमी किन जुगन खां वठी अंध सां, धुंध सां, पंध सां मोह ॾेई आउं सम्झां पियो तूं पियो आहे थकी। दिल शिकस्तो नथी, दिल शिकस्तो नथी, दिल शिकस्तो नथी। इन क़िस्म जी जेका सूरत हाल हुई। पर के माण्हू हुआ जेके इनकलाबी नज़रिए सां वाक़ुफ़ हुआ, उन्हनि चौधरी हीअ सूरत हाल तब्दील थी ऐं पलीअ सां उन दौर में मज़मून लिखियो हो जेको 1991 जो पब्लिश थियल आहे। ऐं अॼु बि आउं सम्झां थो त न फ़क़ति सिंध जे तनाज़ुर ऐं पाकिस्तान जे तनाज़ुर में, पर उहो मज़मून उहो आहे जेको आलमी तनाज़ुर में इंतिहाई बुनियादी मज़मून आहे, जंहिंमें हो त ही आलमी पोरियत तहरीक जो बहरान आर्ज़ी आहे। जॾहिं सभु मायूस आहिनि, सभु ड्रही पिया आहिनि, जेके सुर्खा आहिनि उहे गेड़ूर था थी विया आहिनि, उन टाइम ते लिखी ही बहरान आर्ज़ी। ऐं उन खां पोइ दुनिया जूं कम्युनिस्ट पार्टियूं 2009 में जॾहिं मिलियूं तॾहिं चयूं त हाणे वक़्तु भरे पियो। अञा सूरत हाल इन क़िस्म जी कान हुई। मूंखे यादि आहे त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो उन अची मूंखे ज़िक्र कयो, चई तो ख़बर न आहे त पेरिस जे अंदरि सदर सरकोजी कीअं हलंदो आहे। चई उहो अकेलो हलंदो आहे, पाण गाॾी ड्राइव कंदो आहे, हिकिड़ो गार्ड हूंदो अथसि। 2012 में मूं हुनजी ख़बर पढ़ी त मज़ूरनि जेको आहे उहो उन जे कोट खे लाथो आहे। मुंहिंजो आहे सदर सरकोजी खे चइजे हाणे पाकिस्तान जहिड़ो थी वियो आहे। सूरत हाल तब्दील थी थिए, उहा जीअं पहुती। तंहिंजे करे 2009 में उन्हनि चयो त हाणे पाण जे लाइ ज़रूरत इन शइ जी आहे त पाण उन फ़िक्र खे वरी नैसर पाइणु शुरू कयूं जेको दुनिया में ख़तमु थी चुको आहे, या दुनिया जे अंदरि उहो तमामु घटिजी चुको आहे। उहा ॻाल्हि 2008 ऐं 9 जी आहे। अॼु जेकॾहिं तव्हां हैदराबाद जे अंदरि कंहिं बि बुक स्टोर ते वेंदो ऐं वञी जेकॾहिं किताब कंदो त मार्क्सिज़म ते लिखियल किताब पोइ भले कहिड़े बि मकतबे फ़िक्र सां तहलीक छो न रखंदड़ हुजनि, उहे अॻु में जेके आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हुआ उहे डज़ननि में थिया, हाणे सवनि में। ऐं उहे के मास्को प्रिंटिंग प्रेस जा छपियल न आहिनि ऐं न पई के उहे बीजिंग प्रिंटिंग प्रेस जा छपियल आहिनि जीअं अॻु में थींदो, उहे हिते जा छपियल। इहो सॼी दुनिया जे अंदरि लाड़ो थियो आहे जॾहिं सरमाएदारी हिकिड़े वॾे क्राइसिस जे अंदरि वई। असां जीअं सूर ऐं तकलीफ़ जी मूं ॻाल्हि कई त सूर ऐं तकलीफ़ खे जॾहिं नंढे पैमाने में ॾिसबो आहे त वधी वेंदो आहे, जॾहिं हुनखे वॾे पैमाने ते खणी में वञिबो आहे, जॾहिं वॾे दाइरे ते खणी वञिबो आहे त उहा सूर ऐं तकलीफ़ महसूसु न आहे थींदी, उहा तब्दील थी वेंदी आहे। तीअं अलाए किन शइ खे जॾहिं असीं वसी तनाज़ुर में खणी वेंदासीं तॾहिं असांखे ख़बर पवंदी। हींअर जेकॾहिं पाण मां ई सभु पाण वेठा आहियूं ऐं जेकॾहिं चइजे तव्हांखे अहिड़े मुल्क मोकिलियूं था मूं समेत जंहिंजी क़ौमियत तव्हांखे मिलंदी ऐं क़ौमियत मिलणु शर्त तव्हां पाकिस्तानी 60 लख रुपयनि जा कर्ज़ी थी वेंदो त मूंखे ॿुधायो त केरु आहे जेको हुन मुल्क में वञणु चाहे। वञणु शर्त, हुनजी क़ौमियत मिलणु शर्त पाकिस्तानी 60 लख रुपयनि जो माण्हू कर्ज़ी थी वेंदो। केरु वञणु चाहींदो? ऐं उहो मुल्क कहिड़ो आहे? उहो मुल्क अथव अमेरिका। इहा शइ रिकॉर्ड जो आहे। हींअर तव्हां विकीपीडिया ते वञो, कंहिं बि इंटरनेट जी वेबसाइट ते वञो, रुगो अमेरिका जो कर्ज़ मालूम कयो, ॿाहिरियों कर्ज़, अंदरूनी कर्ज़ जी ॻाल्हि नथो कयां। अंदरूनी जॾहिं कर्ज़ कंदासीं त पोइ उन 60 लख जे अंदरि वरी लख करोड़ 20 लख ॿिया बि शामिल करणा पइजी वेंदा। अंदरूनी कर्ज़ जी ॻाल्हि कोन था कयूं। ॿाहिरियों जेको कर्ज़ आहे उहो अमेरिका जे हर शहरीअ ते हींअर 60 लख रुपया आहे, कर्ज़ी थी विया। ऐं उनखां पोइ ॿिए नंबर ते वॾे में वॾो कर्ज़ी कहिड़ो आहे? दुनिया जे अंदरि जेको दुनिया में ॿिए नंबर ते ॿाहिरिनि मुल्कनि जो वॾे में वॾो जेको कर्ज़ी आहे उहो बरतानिया। उनखां पोइ जेको कर्ज़ी जी जेका लिस्ट आहे, जीअं पाकिस्तानी जी लिस्ट जा नंबर ईंदा त पोइ जेकॾहिं चइजे सिहत जी ख़राबीअ में दुनिया में पहिरियों ऐं ॿियों नंबर ते केरु हूंदो पाण पाकिस्तान में अची वेंदासीं सिहत जी ख़राबीअ में। पर कर्ज़ में पाण सोचे थो पाण खे हुजणु घुरिजे, न पाण खां उहो अॻ में वेठा आहिनि जिन मैदान मारे छॾियो। उनखां पोइ फ्रांस थो अचे, उनखां पोइ जर्मनी थो अचे, उनखां पोइ जापान थो अचे।
उहे मुल्क जिन जे लाइ चइजो कयो थो वञे त हिते त जेके से बहारूं लॻी पियूं आहिनि, हिते त सरमाएदारी आहे, हिते त निज़ाम आहिनि, उहे निज़ाम केॾांहुं विया? जेकॾहिं तव्हांखे डपु हो कम्युनिज़म मां, तव्हांखे डपु हो रूस मां, तव्हांखे डपु हो मार्क्स मां, उहो वियो। रूस त ख़तमु थी वियो, पोइ तव्हां अॻियां निज़ाम खे छो नथा वधायो? तव्हां निज़ाम खे अॻिते वधायो। तव्हां जेके कॾहिं कर्ज़ी कोन हुआ उहे अॼु तव्हांजा मुल्क, तव्हांजा शहरी जेके आहिनि उहे 60 लख रुपयनि जा कर्ज़ी आहिनि, उहे छो थी पिया? छाकाणि जेका मार्क्स ॻाल्हि कई हुई त सरमाएदारी निज़ाम, हुनजो मुंहिंजी ख़्वाहिश जो मामिलो न आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे न बाबा दुनिया खे वणे न वणे, मूंखे त वणे थो। छाकाणि के माण्हू जे अंदरि का अहिड़ी अदा हूंदी आहे जेका हिकिड़े खे वणी वेंदी आहे, ॿियनि खे नाहे वणंदी। इन खे चइबो आहे मौज़ूई क़द्र, सब्जेक्टिव क़द्र, अंदरूनी क़द्र। जेका शइ रुगो मूंखे नज़र में अचे, जहान खे नज़र में न अचे, पर जेका शइ जहान खे नज़र पई अचे ऐं मूंखे बि नज़र पई अचे, उनखे छा चइबो आहे? महरूज़ी क़द्र। मार्क्स चयो त हीउ मुंहिंजी ख़्वाहिश जो मामिलो न आहे, मूंखे को मज़दूर वणनि था, मूंखे वणनि था ऐं उनजो ज़ुल्म जॾहिं ॾिसां थो त मूंखे तकलीफ़ थिए थी, पर हीउ मसइलो इंसानी तारीख़ जो आहे, उनजी साइंस जो आहे। सरमाएदारी छा बि करे, केतिरी बि कोशिशि करे, पर सरमाएदारी जो अंत अचिणो आहे ऐं उहो ईंदो, उनखां सवाइ रही नथो सघे। ऐं उनजो नतीजो ई पाण जीअं सवेल हिकिड़ो दोस्त आयो जेको ज़िक्र करे वियो, छाकाणि जॾहिं पाण मार्क्सिज़म खे सम्झंदासीं, उनजे फ़लसफ़े खे, उनजी तारीख़ी तनाज़ुर, जेको तारीख़ी मादियत आहे उनखे, ऐं गॾोगॾु उनजी सियासी मुआशरत खे, भले असीं उनजे तफ़सील सां, असीं उनजी गहराई खां वाक़ुफ़ न थियूं, पर असां रुगो उनजो जो नज़ारो करे ईंदासीं त असांखे इलाही का मामला जेके उहे सम्झ में नथा अचनि, उहे अचणु शुरू थी वेंदा। भले असां उनखे पढ़ूं, इन लफ़्ज़नि खे पढ़ूं, पोइ उन्हनि जे कंहिं हिकु किताब खे पढ़ूं, पोइ असांखे लफ़्ज़ बि सम्झ में न अचे। लफ़्ज़ बि सम्झ में न अचण खां पोइ जॾहिं तव्हां ॿियूं शयूं पढ़णु शुरू कंदव, तॾहिं तव्हांखे महसूसु थींदो अड़े हीअ शइ हीअं न हीअं, हीअ शइ हीअं न हीअं, हीअ शइ हीअं। तीअं ई दुनिया जे अंदरि सरमाएदारी, जेको रूस जे अंदरि क्राइसिस आयो हो, उहो अॼु दुनिया जे अंदरि वाज़े थी चुको आहे त इहो क्राइसिस बुनियादी तौर ते सरमाएदार दुनिया जे अंदरि पियो आहे। ऐं पोइ हुननि कीअं दुनिया खे फुरियो ऐं लुटियो आहे, उनजो हिकिड़ो मिसाल 2008 में अमेरिका तमामु वॾे क्राइसिस खां पोइ हिकिड़ी कमीशन क़ाइमु कई, जंहिंजे अंदरि 52 कमिशनर्स हुआ मौजूदु, जिन खे इहो ऑर्डर हो त कंहिं बि जेकॾहिं वज़ीर खे तव्हांखे गिरफ़्तार करिणो आहे त तव्हांखे सदर खां, कांग्रेस खां परमिशन वठण जी इजाज़त न आहे। उन पंहिंजी रिपोर्ट में लिखियो आहे, ऐं उहा रिपोर्ट हाणे पब्लिक आहे, त अमेरिका जे माण्हूअ सां जेका ठगी कई वई आहे, उहो अमेरिका में मौजूदु ठगीअ जो कानून उनखे पकड़े नथो सघे। आहे ठगी, पर उनखे पकड़े नथो सघे। तंहिंजे करे जेके हिननि माण्हुनि सां ठगियूं कयूं आहिनि, उनजो तसवर नथो अचे। माण्हू कीअं माण्हुनि खे हिननि उते ग़रीब करे छॾियो आहे। पाण तसवर करे सघूं था त को अमेरिका जे अंदरि 30 लख माण्हू हूंदा जेके बेघर हूंदा। पाण त पंहिंजनि जी वेठा ॻाल्हि कयूं, जेको अमेरिका पंहिंजे पाण खे सॼे मुल्क दुनिया खे फुरे ऐं लुटे वेठो, उनजी सूरत हाल हिते जी जेका त पहुचंदी। हिकिड़ी रियासत जो गवर्नर ओबामा सां मिलण खां इनकार करे छॾी, चई इन जे हथ मिलाइण सां जेके 50,000 ॿार मूं वटि घिटिन में हलनि वेठा, जेके लावारस आहिनि, उन्हनि खे पंहिंजा वारस कोन मिलंदा। 50,000 ॿार आहिनि जेके हिकिड़ी रियासत जे अंदरि, अलाए केतिरियूं रियासतूं, 50, 52, 54 रियासतूं आहिनि, उन में हिकिड़ी रियासत जे अंदरि 50,000 ॿार आहे जेको माइट पाले नथा सघनि, उन्हनि ॼणिया आहिनि, उन्हनि रोडनि ते छॾे ॾिना आहिनि, उहे लावारस आहिनि। उनजो मामिलो खणी वियो, चयो हथ कीअं हथ न मिलाए, मूंखे हिन मसइले जो हल ॿुधाए। इहा इन क़िस्म जी सूरत हाल आहे। हिननि माण्हुनि खे ठगण जे लाइ जेके कमु कया, जेके माण्हू वीचारा पैसा रखंदा आहिनि, माण्हू नौकिरी कई 50-60 साल, 50-60 सालनि जो थियो, पोइ चवंदा भला हाणे पेंशन जा पैसा आहिनि उहे पिया हुजनि मुंहिंजा, पोइ उन मां पियो मूंखे बैंक ॾींदी हर महीने ते कुझु न कुझु पैसा, पोइ पिया पंहिंजो गुज़र सफ़र कंदुसि। ही एॾा वैश्य आहिनि जेके रुगो शाम जे अंदरि ज़ुल्म नथा कनि, जेके रुगो अफ़गानिस्तान जे अंदरि ज़ुल्म कोन था कनि, जेके रुगो इराक जे अंदरि ज़ुल्म कोन था कनि,
पर इन्हनि त ख़ुदि पंहिंजे अमरीकी माण्हुनि सां जेको ज़ुल्म कयो आहे उनजो जेको दर्द जो दास्तान आहे उहो बि साम्हूं अचणु घुरिजे। उन जे लाइ हिननि कहिड़ी ठगी कई, क्लिंटन खां हिकिड़ो बिल पास कराई जेको हाणे रिकॉर्ड ते अची चुको आहे। जो हाणे बैंक, छाकाणि जो हाणे बैंकूं कमाइनि कोन थियूं, तंहिंजे करे लख रुपया जेकॾहिं तव्हां बैंक ते रखंदव त साल में तव्हांखे 1000 रुपयो मिलंदो। रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे, 2000 जे अंदरि उहो पास करायो अथनि, उहो नोटिफिकेशन पियो आहे। लख ते 1000 रुपयो साल ते, यानी महीने ते घणा पिया वञी कि 750-800 रुपया मस थिया। नतीजे में माण्हुनि चयो हिन में त असांजो गुज़र सफ़र कोन थो थिए। जंहिं कुझु बैंकुनि में पैसा रखिया, ॿिए पासे रखिया, उन्हनि जा केॾा जेके वञणो हुई माण्हू, पोइ वरी उन्हनि जे लाइ हिकिड़ा ॿिया कम शुरू कयूं। उहे हीअ कयूं त फलाणे हंधि ते, जीअं हिते पाण वटि आहे न, फलाणे हंधि ते जेका ही ग्रीन सोसाइटी जी जेका ठही आहे या जेका बैरिया टाउन आहे, जेको फलाणो आहे, इन जे अंदरि प्लाट वठंदो, साल जे अंदरि ॿीणा पैसा, वरी उतां अची ॿिए पासे विकिणो, अञा साल जे अंदरि ॿीणा पैसा, वरी उन्हनि खे अची इहे लालीपॉप ॾेखारियूं, इहे खिट मिठा विकिणणु शुरू कयूं। नतीजे में छा थियो जो उन्हनि माण्हुनि बैंकुनि मां पैसा कढिया ऐं उहे उते प्लाटनि में कयूं ऐं उन मां वॾियूं कंपनियूं हुयूं पैसा कढी। उनजो सादो मिसाल आहे, जेकॾहिं बहरिया टाउन मां मलक रियाज़ पैसा कढी वञे ऐं उनजी टीम कढी वञे त जेके प्लाट हींअर 2 खां 4 करोड़ रुपयनि जा आहिनि उहे किथे वञी पवंदा। नूरियाबाद जे अंदरि जेके प्लाट आहिनि उनजी क़ीमत छा हूंदी, या मिठीअ जे अंदरि जेको प्लाट आहे उनजी क़ीमत छा हूंदी। पर जेकॾहिं हिते जेको हींअर प्लाट 2-2.5 लख रुपए में 5000 फुट जो मिली थो वञे, पर जेकॾहिं मलक रियाज़ जहिड़ी टीम हिते अची वञे त इहे प्लाट किथे वञी पहुचंदा। इहे छा 2-2.5 लखनि ते पहुचंदा, इहे त 50-60 लखनि ते हिकिड़े धक में हलिया वेंदा। न फ़क़ति हिते मिठी जा अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू ईंदा, जेके इस्लामाबाद मां त बुकिंगूं थींदियूं, दुबई मां बुकिंगूं थियणु शुरू थी वेंदियूं। बाबा ॿाहिरि अची वेली फलाणी अची वई, इन नमूने सां हीअ हुनजी कॉपी कंदा, हीअ हुननि जा शागिर्द आहिनि। हुननि उते अमेरिका जे अंदरि कयो, जेका हुननि तबाही कई, हुननि छा कयो जो सॼा पैसा करे पोइ ॿिए पासे सोन पैसे कयूं, सोन जा अघु आसमान ते विया, वरी किरी पिया। इन नमूने सां हुननि माण्हुनि खे फुरियो ऐं लुटियो आहे ऐं उन नमूने सां हुकूमतूं वेठा कनि। अमेरिका ऐं दुनिया जे अंदरि सरमाएदारी हिकिड़े वॾे क्राइसिस जे अंदरि आहे, वॾे बहरान जे अंदरि आहे, जेका हली नथी सघे। नतीजे में हुननि खे दुनिया जे अंदरि ओॾो ज़ुल्म ऐं जबर आणणो पियो आहे जेको इंसानी तारीख़ जे अंदरि कॾहिं कोन थियो आहे। इंसानी तारीख़ जे अंदरि खोड़ सारा किताब पिया आहिनि। मूंखे यादि आहे त अॼु खां 2600 साल पहिरीं हिकिड़ो किताब लिखियो वियो आहे, उहो आहे हिस्ट्रीज़। हेरोडोटस हुन जो लेखक आहे, जंहिंखे चयो थो वञे त हीउ फ़लसफ़े जेको आहे तारीख़ जो अबो आहे। उन इलाही का उन में ज़िक्र कया। उन में हिकिड़े हंधि हुन ज़िक्र कयो त उते माण्हूअ जी जीअरे माण्हूअ जी खल कीअं लाहिबी आहे, उन जा ज़िक्र हुन में कया। ऐं उहो हिसो पढ़ी जेको अॼु खां 2600 साल पहिरीं जो, जंहिंजे अंदरि हुन ॾिनो त हितां खां कट ॾिबो, पोइ जेका खल आहे उहा असांजी सड़े। इन नमूने जा हुन सॼा जेके उन दौर जा ॾिना अची माण्हुनि सां हीअ कंदा हुआ। पर जॾहिं अॼु जो असीं ज़ुल्म ॾिसूं था, जेको अॼु शाम जे अंदरि थिए थो, इराक जे अंदरि थिए थो, अफ्रीका जे मुल्कनि जे अंदरि थिए थो, उन जे अॻियां त हू बच्चा ऐं चूज़ा था नज़र अचनि, जेको ज़ुल्म ऐं ॾाढ हिननि शुरू कयो आहे। हिन जे ॾाढ ऐं ज़ुल्म जी सूरतूं इहे आहिनि जो उहा का शइ साम्हूं अची नथी सघे। 50 माण्हू हीअं लाइन में वेठा आहिनि, हिकिड़ो उथी अचे थो, उहो चए थो मूंखे ज़बह कयो, वरी पोइ ॿियो अची उथी चए थो मूंखे ज़बह कयो, टियों अची चवे थो मूंखे ज़बह कयो। जेका मीडिया ॾेखारण लाइ तयारु कान्हे। हिकिड़ी क्लिप रुगो फेसबुक ते अची वई हुई, जेका कंहिं रखी हुई, माण्हुनि सभिनी चयो बराए महिरबानी हिनखे हटायो, असीं नथा अची सघूं। यानी इन क़िस्म जो जेको ज़ुल्म ऐं ॾाढ कयो आहे, पर हर शइ जी इंतिहा थींदी आहे। सरमादार दुनिया साम्राज पंहिंजे मुल्कनि खे ऐं पंहिंजे निज़ामनि खे बचाइण जे लाइ ऐं दुनिया खे फुरलुट करण जे लाइ जेका साज़िश ठाही ऐं जंहिं ज़ुल्म जी इंतिहा ताईं विया आहिनि, उहा पुॼाइणी आहे। हर शइ चवंदा तॾहिं उनजो ज़वाल शुरू थींदो आहे जॾहिं उहा पंहिंजी इंतिहा ते पहुचंदी। ॾाढ ऐं ज़ुल्म जंहिं शइ ते खणी विया आहिनि, इन खां वधीक खणी नथी सघनि। नौजवान छोकिरियुनि खे गिरफ़्तार करे हिननि विकियो आहे, बाज़ारूं उन्हनि जूं ठाहियूं आहिनि। नौजवाननि खे हिननि ज़बह कयो आहे। 50 नौजवाननि जे मथां हिननि ट्रैंकूं हलायूं आहिनि। इन
इन खां वधीक भला हाणे ॿियो छा था ही करे सघनि। कुझु हिननि वटि बचियो आहे जेको ही कनि वेई 100-200 माण्हुनि खे हिननि बम सां ब्लास्ट करे मारियो, जंहिंजे पुठियां हर शइ जे पुठियां हिते ॾाड़ वेठो आहे पर हुतां डॉलर वेठो आहे, अमेरिका वेठो आहे, साम्राज्य वेठो आहे, साम्राज्य जी सॼी दुनिया जेका सां गॾु आहे उहे वेठा आहिनि। पर इहो सभु कुझु करण खां पोइ बि पंहिंजनि माण्हुनि खे ठगण खां पोइ बि उन्हनि खे ग़रीब ऐं फ़क़ीर ऐं लावारिस करण खां पोइ बि उन्हनि जा निज़ाम नथा। कॾहिं को माण्हू चई सघियो थे त यूरोपी यूनियन जे अंदरि जेके माण्हू हूंदा उहे जॾहिं एहतजाज ते निकिरंदा त उन्हनि जे मथां लठियूं वसायूं वेंदियूं। जेका ॻाल्हि यूनान जे अंदरि थिए थी, जेका ॻाल्हि स्पेन जे अंदरि थिए थी, ईस्टर्न यूरोपियन मुल्कनि जे अंदरि जेका ॻाल्हि ॿोल थिए थी, कंहिं ते चयो ऐं दुनिया जे अंदरि कंहिं ते चयो त को पेरिस जे अंदरि अॼु जे दौर में जिते बेरोज़गारी अलाउंस आहे, जिते सिहत फ्री आहे, जिते एजुकेशन फ्री आहे, जिते असांजा दोस्त ईंदा हुआ उहे थी ईंदा हुआ ऐं उहे जिते ज़िक्र कंदा हुआ त बाबा उते जो जेको आहे उहो जेको स्वीपर आहे, जेको भंगी आहे, उहो 5 रुपया धंधो थो करे पर ॿार साॻी में अची थो वेह जंहिंमें मैनेजर थो अची वञे। ओड़े मुल्क जूं तारीफ़ूं थींदियूं तमामु घणियूं। अहिड़े मुल्क जे अंदरि इहा सूरत हाल थींदी जो ट्रेनूं बंदि थी वञनि, उते जे सदरनि खे जूता लॻनि। इहो कंहिं ते चयो? ऐं उहा ॻाल्हि अॼु सॼी दुनिया जे अंदरि थिए पई। अॼु जंहिं अवाम खां बचण जी हिननि कोशिशि कई थिए, उन्हनि खे फुरियूं, उन्हनि खे लुटियूं, उन्हनि खे ख़ामोश रखण जे लाइ लालच ॾिनो। अॼु उन्हनि जूं मिल्कियतूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, जीअं पोइ तीअं कज़ी थियनि पिया। अॼु उन जे अवाम जा हथ उन्हनि हुकुमराननि जे पीछे में। तंहिंजे करे पाण खे जंहिं शइ जी शदीद खां शदीद ज़रूरत आहे उहो इहो आहे त गुज़िरियल 20 सालनि जे अंदरि ऐं 25 सालनि जे अंदरि ख़ुसूसन रूस जे जुटण खां पोइ जेका दुनिया जे अंदरि मायूसी जी लहर पैदा थी हुई, उहा तोड़े जो तब्दील थी चुकी आहे। उहा ॾाके ॿ जेका छा उहा ॿी लहर में तब्दील पई थिए। पर पाण खे उन फ़िक्र खे नैसर पढ़णु घुरिजे ऐं उनखे सम्झणु घुरिजे ऐं शयुनि खे जिगाई जे तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। ॿार जेकॾहिं 2 सालनि ताईं न हले त पोइ माण्हू सोचींदो आहे त अञा हले कोन पियो, डॉक्टर खे ॾेखारियूं छा कहिड़ो मसइलो अथसि। पर जेकॾहिं ॿार ॼाओ हुजे ऐं 3 महीननि खां पोइ न हले त पोइ उनजे बाबति चइबो आहे छा त बाबा अञा कोन थो हले। चवंदा चरियो आई छा अञा 3 महीने जो थियो आहे, कीअं हलंदो? हर शइ जो हिकिड़ो टाइम थींदो आहे। असांखे उन्हनि शयुनि जे टाइम खे ॾिसणु इंतिहाई ज़रूरी आहे। पाण हिते घरनि जे अंदरि दौरो ॼमाईंदा आहियूं। केरु हुजे जेको दौरो ॼमाइण खां पोइ 5 मिंटनि खां पोइ चए अञा ॼमी कोन्हे, वरी 10 मिंटनि खां पोइ चए अञा ॼमी कोन्हे। पाण सभई छा चवंदासीं? भाई गर्मी जी मौसम आहे, 4 कलाक 5 कलाक वठूं। पर जे सियारो हूंदो चवंदासीं 8 कलाक वठूं। हर शइ जो टाइम। तीअं क़ौमुनि खे अॻियां अचण, उन्हनि खे उभरण ऐं उन्हनि खे उन जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं थियनि थियूं उन्हनि खे मुक़ाबिलो करण जे लाइ बि टाइम खपंदो। ऐं उहो को टाइम हिकु अधु जनरेशन कान हूंदी आहे। किम इल संग जे उत्तर कोरिया में इनकलाब आहे, उनजी डायरी रिकॉर्ड ते पई आहे। उनजो पीउ बि जदोजहद में हो, उनजो ॾाॾो बि जदोजहद। ऐं उहा जेका जदोजहद आहे उन जे करे टाइम कढंदासीं त घटि में घटि 200-250 साल टाइम हो। वियतनाम जी तारीख़ पाण वटि पई आहे। पाण बज़ार चवंदा कम्युनिस्ट पार्टी ठही देरि न थी, इनकलाब अची वियो 30 सालनि में। हिते 45 सालनि खां वठी इनकलाब छो कोन आयो? बाक़ी 30 सालनि खां अची वियो। पर हिते इहो मौज़ू न आहे त हुते 300 सालनि जी जदोजहद खां पोइ का पार्टी ठही हुई। हिते जेका आहे उहा असां सही माना में अञा पंहिंजा पेरड़ा पाकिस्तान ठहण खां पोइ खणणु शुरू कया आहिनि। या असीं चई सघूं था त 1940 जे अंदरि जेका सिंध खे जुदा हैसियत मिली आहे उन खां पोइ पेरड़ा खणणु शुरू कया। असांजे अंदरि हींअर उहो फ़िक्र पैदा थी चुको आहे। इहा असांजी कामयाबी कान्हे। हुते त अनेक क़िस्म जूं सिचुएशनूं आहिनि। चीन जे अंदरि असां रुगो कम्युनिस्ट पार्टी कॾहिं ठही उन जी तारीख़ न पढ़ूं। उन क़ौम केतिरी जदोजहद कई आहे जो उहा क़ौम मायूसी मां निकिती आहे। उन क़ौम में बुर्दबारी आई आहे।
उन क़ौम में वेड़ आई आहे, उन में जटा करण आयो आहे, उनखे केतिरो टाइम थियो आहे। जॾहिं असीं उन तनाज़ुर खे ॾिसंदासीं त पोइ असां मां मायूसी निकिरी वेंदी, असां में उत्साह पैदा थियणु शुरू थींदो। असीं ॾिसणु शुरू कंदासीं त न, असांजी जेका सूरत हाल आहे का एॾी ख़राबु कान्हे। असां त बीठा आहियूं तमामु तर साज़िशुनि जे, तमामु तर कुवतुनि जे चवण जे, उनजी कोशिशुनि जे बावजूदु सिंध ऐं सिंधी अवाम कालाबाग डैम ठाहिण न ॾिनो। इहा अॼु जे दौर जी तमामु वॾी कामयाबी आहे। इहा असां हासिल कई आहे। जिते अमेरिका चाहींदो हुजे, जिते सऊदी अरब जा बेइंतहा पैसा हुजनि, जिते अफ़गान जे लाइ जहाज़ ऐं कश्मीर जे लाइ जहाज़ जा नारा हुजनि सरकारी टीवियुनि ते, ऐं असांजी रियासत नर्सरियूं क़ाइमु कयूं हुजनि, उन खां पोइ बि सिंध जे अंदरि बुनियाद परस्ती ईअं पेर न कोड़े सघे जीअं उहा पख्तूनख्वा में कोड़े वई, जीअं उहा पंजाब में कोड़े वई। इहा कामयाबी सिंधी आवाम जी न आहे, जंहिं बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ु वेड़ कई आहे ऐं जंहिं उनखे अचणु कोन ॾिनो आहे। जंहिंखां पोइ अमेरिका वॾी सोच वीचार खां पोइ हाणे नए नज़रिए जो प्रचार करणु शुरू कयो आहे ऐं जंहिं ते पैसा ॾियणु शुरू कया आहिनि, उहा आहिनि सूफ़ीज़म। सूफ़ीज़म जे लाइ वॾा प्रोजेक्ट्स आहिनि, उन्हनि जे लाइ वॾा पैसा मिलणु शुरू थिया आहिनि। ॾिठो न आहे सिंधी हाणे हिन झटके कोन आया, इन इंतिहा पसंदी वारी वेड़ जी मां कटे विया। हाणे सूफ़ी में उहो ई सिंधी जेके चवनि सूफ़ी, हाणे सूफ़ी वारो कान थियो, उन में मथां अची वञनि लिया। सिंधी क़ौम इन सॼी वेड़ जे अंदरि अॻियां रही। ऐं ॿियो अलाए कुझु शयूं असांखे क़ौमी तनाज़ुर में ॾिसण जी ज़रूरत आहे। दुनिया जे अंदरि जीअं सवेर दोस्त ॻाल्हि करे वियो हुयो त मार्क्स चयो त इनकलाब उते ईंदो जिते सरमाएदारी भरपूर नमूने सां अची चुकी हूंदी, जंहिंमें फ्रांस जर्मनी में। पर इनकलाब किथे आयो? इनकलाब रूस में आयो। इनकलाब जे लाइ हालतूं साज़गार किथे थियूं? जिते मज़दूर हुजनि, पर हिते त अञा नीम सरमाएदारी हुई। वरी पोइ इनकलाब किथे थो अचे? उहो इनकलाब उन्हनि मुल्कनि में थो अचे जिते अञा सरमाएदारी पंहिंजा पेर ई कोन खोड़िया आहिनि। हिकिड़ो तनाज़ुर इहो आहे त समाजी सतह ते क़ौमूं किथे पहुतियूं, जंहिं ते तमामु घणी ॻाल्हि ॿोली थी आहे, जेका ज़िक्र हेठि बचे थी, जेका बहस हेठि बचे थी। पर हिकिड़ी शइ ॿी आहे जेका इंतिहाई अहम आहे, जेका असांखे इन सॼे तनाज़ुर में ऐं सिंधी क़ौम जे तनाज़ुर में सम्झण जी कोशिशि कई आहे। उहा ही आहे त रूस जे अंदरि जेका इनकलाबी पार्टी ठही ऐं उनजी जेका अॻुवाणी कई, उहा कहिड़ी क़ौम कई? उहा रूसी क़ौम हुई। रूस हिकु क़ौमी मुल्क हो या घण क़ौमी मुल्क हो? जवाब आहे रूस घण क़ौमी मुल्क हो, पर उनजी घणी जेका अक्सरियत हुई उहा रूसी क़ौम जी हुई, उन अॻुवाणी कई। चीन जे अंदरि अॻुवाणी कंहिं कई? चीन खे कंहिं क़दुरु असीं चई सघूं था उहो हिकु क़ौमी मुल्क आहे। तमामु थोरियूं कंहिं थियूं, हुननि अॻुवाणी कई, उन्हनि जी कम्युनिस्ट पार्टी उनजे ज़रिए सां अॻियां मामिलो वधियो। ॿिए पासे पाण नंढा मुल्क था आहिनि। कोरिया जे अंदरि, कोरिया नंढो मुल्क आहे, पर उहो छा घण क़ौमी मुल्क हो? हर मुल्क जूं पंहिंजूं पंहिंजूं हालतूं थियनि थियूं। हीअ मार्क्स चयो आहे, नज़रियो तव्हां ठाहींदो, पर पंहिंजे मुल्क जी सूरत हाल खे ॾिसी हुन खां पोइ ठाहींदो तव्हां। कोरिया जे अंदरि हिकिड़ी क़ौम, वियतनाम जे अंदरि हिकिड़ी क़ौम आहे, ऐं असां जिते झंडो खणी बीठा आहियूं उहो पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे। ऐं उन जे अंदरि नज़रिए ते वधि खां वधि जेको ज़ोर आहे उहो वरी कहिड़ी क़ौम खे आहे? जेका हिन मुल्क जे अंदरि अक़लियती क़ौम आहे। जेका अक्सरियती क़ौम आहे उन नज़रिए जे अंदरि कंट्रीब्यूट कजो कोन कयो। उते का पंजाब जे अंदरि का कम्युनिस्ट पार्टी ठही पई हुजे, उहो फोरम तो हुआ कि फर्द तो हुआ, पर हेठि कम्युनिस्ट पार्टी का ठही हुजे या हेठि का पुरहतनि जी ऐं मज़दूरनि जी पार्टी ठही हुजे जेका उते जी सूबाई सतह जी हुजे, उहा कान थी। असां हिकिड़े नए तनाज़ुर जे अंदरि जेका सॼी दुनिया जे अंदरि कंट्रीब्यूशन आहे उहो इहो आहे, इन सभिनी सूरत हालनि जे बावजूदि बि जिते ANP पंहिंजे पाण खे सुर्खो सॾाईंदी हुई, उहा हाणे चवे थी त असीं न आहियूं। ऐं उहे भुलिजी बि मार्क्स जो नालो खणण लाइ तयारु न आहिनि।
जेका कम्युनिस्ट पार्टी हुई उन जा जेके अॻुवान हुआ उहे कहिड़े मकतबे फ़िक्र सां विया, कहिड़े मकतबे फ़िक्र सां विया। उन खां पोइ बि का पार्टी पंहिंजो वजूद बरक़रार रखे थी त आउं सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी असांजी कामयाबी आहे, जंहिंजे अंदरि दुनिया जे अंदरि सभई कम्युनिस्ट पार्टियूं चवनि थियूं त पंहिंजे पाण खे बचायो। जेसिताईं दुनिया की आलमी सूरत हाल बेहतर थिए, ही सरमाएदारी जेका पंहिंजे पाण खे ॾेखारे वेठी त हाणे दुनिया जे अंदरि जन्नत थी वई हली, दुनिया जे अंदरि खीर जूं नदियूं वहंदियूं, उनखे थोरो टाइम था ॾियूं त जीअं हली ॾेखारे, ऐं उनखे रुगो 25 साल मिलिया आहिनि। 25 सालनि जे अंदरि हिननि छा कयो आहे, हिकिड़ा इलाइक़ा ऐं ख़िता जेके दुनिया में अलाए कहिड़ी सतह ते मौजूदु हुआ, उन्हनि खे पत्थर जे दौर खां पोइ ते हटाए विया। काबुल यूनिवर्सिटी जेका दुनिया जी एशिया जी 10 यूनिवर्सिटियुनि में शामिल थींदी हुई, अॼु तव्हां ॾिसो त अफ़गानिस्तान जी सूरत हाल छा आहे, इराक जी सूरत हाल छा आहे, शाम जी सूरत हाल छा आहे। अफ्रीका जा मुल्क जेके दुनिया जा अमीर तरीन मुल्क हूंदा हुआ, अॼु खां 200-250 साल पहिरीं अमीर तरीन मुल्क हूंदा, जंहिंमां निकिरे छा थो, अफ्रीका जे मुल्कनि मां निकिरे छा थो, सोन त निकिरे सऊदी अरब मां, सोन खां महांगी शइ कहिड़ी, हीरो, वो निकिरे अफ्रीका जे मुल्कनि मां थो, ऐं क़ौमूं किथे पयूं आहिनि। ये सभु धंधा ऐं ॾोह जेके कया आहिनि, उहे सरमाएदारी पंहिंजी उन इंतिहा ते पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ कया आहिनि। अॼु दुनिया जे अंदरि वो अहिड़े क्राइसिस में फाथी आहे जंहिं मां निकिरी नथी सघे। अमेरिका जे अंदरि घोटालो आहे, यूरोप जे अंदरि घोटालो आहे, जापान जे अंदरि घोटालो। 2009 में जापान की कम्युनिस्ट पार्टी जे सेक्रेटरी के पहिरियों दफ़ो जापान की सरकारी टीवी ते घुराए उन खां इंटरव्यू वरितो, जो बाबा ही बहरान है, बुख हाणे त सूरत हाल ख़राब थींदी वञे, कीअं निकिरूं। जीअं अॻु में जीअं हुयो मुल्क सरमाएदारनि जे हवाले, तीअं उन्हनि खां पुछा कयो न, जिन धंधा कया आहिनि जॾहिं हाणे उन्हनि खां पुछा कयो, जीअं उहे त क्राइसिस मां नथा कढी सघनि, तंहिंजे करे तव्हांजो घुरायो। यानी कि सूरत हाल मची आहे। पाण खे कोशिशि इन शइ जी करणी आहे त इन सॼी शइ खे पाण न सिर्फ़ु पढ़ूं, सिंधी अवाम पढ़े, उनखे सम्झे, आलमी तनाज़ुर खे ॾिसे, ऐं जंहिं नमूने सां सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु साज़िशूं थियूं आहिनि, सिंधी क़ौम जी जेका इल्मी सतह जीअं पोइ तीअं पस्त कई वई आहे, उन जे लाइ पाण उन ते अॻिते अचूं, पाण हिन नज़रे खे सम्झूं। पाण हींअर इन क़िस्म जूं हालतूं ईंदड़ कुझु वक़्त जे अंदरि सॼी दुनिया जे अंदरि तयारु थियनि पियूं, उन में पंहिंजे पाण खे वधीक तयारु करण जी ज़रूरत आहे। हींअर पाण वटि वधीक तजुर्बा मौजूदु आहिनि, जेकॾहिं पाण उन में पंहिंजी तयारी कईसीं त आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि ऐं पाकिस्तान जे अंदरि इनकलाब न सही पर पोरियत अवाम जे लाइ, मज़लूम अवाम जे लाइ हिकिड़ो बहितर समाज खे अॻिते वठी वञण जे लाइ हिकिड़ा बहितर क़दम थी सघनि था, बहितर कामयाबी माणे सघजनि थियूं। जी